अस्सलाम वालेकुम व्यूवर, मां आहियां हामिद मीर। तव्हां ॾिसी रहिया आहियो ब्यूरो चीफ रिपोर्टर जावेद मेमन जी हिन रिपोर्ट में। घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे रुआरे वेंदासीं जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं। घणनि खे असां बे ओ माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे पोइ ॿार जी। कंहिं माण्हू तारीख़ थियनि था हिन घायल सीने जी धरतीअ ते, का अहिड़ी चीख थिए थी जेकी क़ौमुनि खे जगाए थी। अॼु असां शहीद अज़ीज़ मेमन सहाफ़ीअ जे तॾे ते मौजूदु आहियूं। अचो त उन्हनि जे भातियुनि खां हाल वाल वठूं त उन्हनि जो छा चवणु आहे। केस जेको तमामु हाई प्रोफाइल केस रहियो आहे। अज़ीज़ शहीद खे जीअं 16 फेबरवरी ते शहीद कयो वियो ऐं जहिड़े नमूने उनखे शहादत मिली ऐं उनजी जेका असांखे डेड बॉडी रिकवर थी, पहिरियां नेचुरली असां पाण ब्लाइंड हुयासीं, छो जो असांखे कंहिं शइ जी ख़बर कान हुई। उन खां पोइ 2-3 महीना ईअं रहियो। आख़िरकार पुलिस पंहिंजी इन्वेस्टिगेशन कई। पुलिस जी जेका बि इन्वेस्टिगेशन रही उन में हिननि जेके बि असांखे पेड किलर्स ॾिना आहिनि, जंहिंमें अवेश कुरैशी त जेको आहे उन सां गॾु हुयो, पर उन में आउं हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त जेके बि किलर्स आहिनि न, उन्हनि जो हिकिड़ो मेन सरगुरू जेको हुयो मुश्ताक सहतो, उन कंहिंजे चवण ते क़तलु कयो आहे, उहो गिरफ़्तार छो थो थिए ऐं उन पंहिंजे भाउ सां गॾु ऐं ॿियनि जेके साथियुनि सां गॾु प्लानिंग कई, उहा बि असांखे ख़बर कान थी पए त किथे प्लानिंग थी, कीअं थी। मां सिर्फ़ु एतिरो थो चवां त असांजे सहाफ़ी दोस्तनि में हिन ॾस में वॾा एहतजाज कया आहिनि ऐं उन खां पोइ कई दफ़ा हुननि सॼी सिंध में, पाकिस्तान में, बल्कि इंटरनेशनली हिन केस जे लाइ धरणा वाया त उनजे कातिलनि खे गिरफ़्तार कयो। बल्कि उनजो जेको कातिलनि जो रूह रवां आहे, प्लानर आहे, उनखे ज़ाहिर कयो वञे। पर हींअर ताईं असीं इन ॻाल्हि खे क़तई तौर ते नथा मञूं त अज़ीज़ जो जेको प्लानर आहे उहो छो थो मालूम थी सघे या पुलिस उन ताईं छो नथी पहुची सघे। मां हिकिड़ी ॻाल्हि वाज़े कंदो हलां त अज़ीज़ साहब जॾहिं हिते 22 फेबरवरी ते उनजे शहादत खां कुझु महीना अॻु में हिते हिकिड़ो वॾो प्रोग्राम करायो। उन खां पोइ अज़ीज़ प्रोग्राम जे फौरी तौर ते कुझु बेचैन रहियो, छाकाणि जो उनखे काफ़ी दोस्तनि उन सां अज़ीज़ सां कुझु मुहमारी कई। ऐं वरी जॾहिं हिते बिलावल भुट्टो मार्च में ट्रेन मार्च कयो, उन में अज़ीज़ छा कयो त अज़ीज़ खे कुझु हुते प्लेटफार्म ते मायूं मिलियूं, जिन चयो त असांखे सिर्फ़ु 200 रुपया ॾिना विया आहिनि। अज़ीज़ जो मक़सदु छा आहे? उन्हनि चयो त असीं हिते आंदियूं आयूं आहियूं त असांखे चयो त तव्हांखे 2-2 हज़ार रुपया फ़ी औरत खे ॾींदासीं, पर असांखे 200 रुपया ॾेई टिड़कायो वियो आहे ऐं असां सुबुह खां वठी इंतज़ार में आहियूं। न असांखे केरु पानी थो पुछे, न पाणी थो पुछे, ऐं असां ईअं ई लावारस लॻी पयूं आहियूं। इहा जॾहिं स्टोरी लावारस थी वायरल थी वई इन ते टेलीविज़न ते, त उन खां पोइ अज़ीज़ एज़ ए जर्नलिस्ट ऐं सहाफ़ी अज़ीज़ जे भाउ जे हैसियत सां मूं जेको ॾिठो आहे त शहीद जे केस खे 2 साल पूरा थियण वारा आहिनि ऐं अॼु ताईं शहीद जे केस में जेके मेन मास्टर माइंड आहे मुश्ताक सहतो आहे या अफशाद सहतो आहे। गवर्नमेंट जेका GIT ठाही अॼु ताईं हुननि खे गिरफ़्तार करे न सघी आहे ऐं ही टाल मटोल बि कई वञे, जॾहिं त शहीद जे केस जे मास्टर माइंड को एॾी वॾी शख़्सियत बि न आहे जंहिंखे गिरफ़्तार न कयो वञे। 2 सालनि खां GIT कमु थी करे, पर उन अॼु ताईं का बि असांखे लाभ ॾिनी आहे। मां जस ॾींदुसि शहीद अज़ीज़ मेमन जे फरियादी भाउ हफ़ीज़ रहमान मेमन खे, जेको केतिरनि ई मुश्किलनि मरहलनि खां गुज़रंदे हुन शहीद जे केस खे निर्वाह कयो आहे ऐं हू इस्लामाबाद ताईं वफ़ाक़ी गवर्नमेंट जी
स्टैंडिंग कमेटी ताईं पहुतो आहे। जॾहिं त वफ़ाक़ी इदारनि इहो चयो त शहीद अज़ीज़ मेमण लाइ असां हिकु वफ़ाक़ी GIT था ठाहियूं। जॾहिं इहा ॻाल्हि शुरू थी त हिते सिंध गवर्नमेंट हेॾा केस खे जेको आहे न हलाइण लाइ पंहिंजा हुरबा इस्तेमालु कया आहिनि। जॾहिं त अॼु ताईं मुश्ताक सतो ई गिरफ़्तार न थियो आहे त पोइ आख़िर हिन केस हलाइण जो फ़ाइदो कहिड़ो आहे? असां त इहो था सम्झूं इन ॻाल्हि में वरी बि मां हाफ़िज़ रहमान मेमण खे केस जो फरियादी आहे, हुनजो भाउ, मां हुनखे जस ॾींदुसि त ही निज हिकिड़ो सहाफ़ती क़तलु आहे ऐं असां कोशिशि कई आहे त सहाफ़ी भाउ ते को सहाफ़त ते को अहिड़ो दाग़ न लॻे जंहिंसां सहाफ़त बदनाम थिए ऐं असां कोशिशि कंदा आहियूं त सहाफ़त खे को दाग़ न लॻे। ऐं शहीद अज़ीज़ मेमण हिकिड़ो निडर बहादुर सहाफ़ी हो, हू ख़ुदशा ॾेखारे वियो आहे पंहिंजी ज़िंदगीअ में। पेप जे जेलनि ते न इन्वेस्टिगेशन थी थिए न कुझु थो थिए, रुगो ॻाल्हियूं थी थिए। ऐं हितां जे मूं ॾिठो आहे त को लोकल सहाफ़ी आहिनि जेके उन केस खे मुंझाइण लाइ ही हुननि जे वारसनि सां मिली, सहता बिरादरी जे वारसनि सां मिली हुन केस खे माना लिमिटेड करण जूं कोशिशूं करे रहंदा आहिनि। पर असां इहो चवंदा न रहूं त असां सहाफ़त ते कॾहिं बि दाग़ हणण न ॾींदासीं। असां पंहिंजे मौक़िफ़ ते अटल बीठा आहियूं। जेसि ताईं मुश्ताक सतो गिरफ़्तार नथो थिए असांखे सम्झूं था त ही इंसाफ़ सां ही न थींदो। घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे हली वई। असांजो बाबा शहीद थी वियो, असांखे तमामु घणो सदमो पहुतो। असां बि नंढा हुआसीं, मां बि बेरोज़गार हुयुसि ऐं ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजा नंढा भाउ भेण पढ़नि पिया, उन्हनि खे बि का सहूलियत न ॾिनी वई आहे ऐं असांजे घर जो पूरो सफ़र बसि हले पियो, को ख़ासि नथो हले। असांखे तमामु घणी ॾुखियाई पेश आयूं। मां बि विच में घणो बीमार थी वियुसि, दिलि जी बीमारी थी वई, उन लाइ बि केरु मूंखां पुछणु न आयो ऐं मां बि अञा ताईं बेरोज़गार आहियां। का बि मूंखे अहिड़ी का नौकिरी हुकूमत जी तरफ़ां न ॾिनी वई आहे। ऐं बाबा जे केस जो मुताबिक़ ॼणूं त अञा ताईं कातिल न पकड़िया विया आहिनि, उनखे बि को इंसाफ़ न ॾिनो वियो आहे। मां हुकूमत खे सार लहजो ॼमूं खां पोइ मुंहिंजे मासूम